वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर से। तकरारी कैनालन खिलाफ मली लिंक रोड सुपर हाईवे ते क़ौम पस जमात जो एहतजाजी धरणो जारी है। धरणे सबब ट्रैफिक मुअतल थी वई है। गाड़ियुनि जो कतारूं लगी वयूं आहिनि। हैदराबाद खां कराची वेंदड़ रोड बंद कयो वियो आहे। मोटरवे गडाफ सिटी पुलिस ऐं रेंजर्स जा अटाला पहुची विया। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे मंसूर सोलंकी। जी मंसूर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी गुलशन हदीद लिंक रोड ऐं सुपर हाईवे के मल्हाईंदड़ रोड है M9 ते कॉम्प्रेस जमातुनि तरफ़ां तकरारी 6 केनालनि खिलाफ़ एहतजाज कंदे धरणो लगायो है। धरणे सबब है हैदराबाद का कराची तरफ ईंदड़ रस्तो है वो मुकम्मल तौर बंद थी वियो है। जंहिं सबब गाड़ियुनि जी वॾियूं कतारूं लगी वयूं आहिनि। धरणे लगाइण सबब सुपर हाईवे स्टील टाउन मेमण ॻोठ ऐं ॿियनि थाणनि जी है पुलिस जा अटाला पिण उते पहुची आने रेंजर्स जा अटाला भी उते मौजूद आहिनि। हिन वक़्तु वॾी तादाद में जिस्कम जा अगवान ऐं सिंध मला फारम जा कारकुन भी उते मौजूद आहिनि। मुख़्तलिफ़ सियासी समाजी जमातुनि जा कारकुन ऐं सिविल सोसाइटी जा माण्हू भी पहुचण धरणे में शरीक थियण लाइ है उते पहुचण शुरू थी विया आहिनि। हिन वक़्तु मां ॿुधाईंदो हलां त मुकम्मल तौर है रस्तो बंद है। हिननि जो चवण है जेस ताईं 6 केनालनि जो कम बंद न थींदो ऐं वकला बिरादरी है ॿ लोग